नाज़रीन, टंडोला यार वेझो ॻोठ मूसा पिताफ़ी में समाजी अॻुवाण पारां मच कचहरी कोठाई वई। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है गुलाम रसूल नोड़ियो। टंडोला लॻ ॻोठ मूसा पिताफ़ी में समाजी अॻुवान महबूब पिताफ़ी एडवोकेट अब्बास थईम पारां मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी में सियासी समाजी अदबी शख़्सियतनि समेत आम माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरी मायल माण्हुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मच कचहरियूं थियणु घुरिजनि, उन्हनि सां इलाइक़े वासियुनि में भाईचारो वधे थो। उन्हनि खे बरक़रार रखूं ऐं उन्हनि खे उजागर करियूं ऐं सिंध जा जेके फ़न आहिनि जंहिंमें सुगड़ आहिनि, सुफ़ियाना कराम आहिनि ऐं मच कचहरियूं आहिनि, उन्हनि खे उजागर करियूं। ऐं हिन दौर में जिते माण्हू हिक ॿिए सां मिलण खां जेको सो लाचार आहिनि ऐं उन्हनि खे गॾु करे अहिड़नि कचहरियुनि में अहिड़नि महफ़िलनि में आणिजे ऐं मोहबत ऐं अमन जो हिकिड़ो पैगाम ॾिजे। इन सिलसिले में असां ही प्रोग्राम कयो। जो सिंध जो जेको कल्चर है उनमें मच कचहरी सियारे के मौसम में सुगड़ दोस्त दानिश्वर भारी मजदूर ज़मींदार सब गॾिजी वही मच कचहरी कंदा आहिनि। असांजी तमामु पुरानी जेका हिस्ट्री है 500 साल पुरानी, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे हिते अची असीं ॾाढो सुठो ख़ुशी महसूस जब असीं मशकूर आहियूं। गॾोगॾु ही असांजूं रवायतूं अॼु कान्हे, ही सदियुनि खां असांजे विरसे में आहिनि। पर कुछ शयूं माण्हू चवंदा आहिनि दादा ही ख़तम थी वियूं, पर अलाह कंदो जेसिताईं सिंध आहे ही कचहरियूं आबाद रहंदियूं। असां सभु हुन जा पोइलॻ इन ॻाल्हि खे संभालींदड़ आहियूं। खुलूस दिल सां ॾिसूं पिया त ही वॾनि जूं कचहरियूं ही कंहिं टाइम में हर ओताक ते कचहरी हूंदी हुई, मच हूंदा हुआ ऐं ॻोठाणा। अॼोकी मसरूफ़ियात ज़िंदगी में अॼु वरी बि हीअ असांजे दोस्तनि कचहरी मच कचहरी मचाई आहे। उन में काफ़ी दोस्त तव्हीं ॾिसो पिया ज़िले खां तहलकनि खां ॻोठनि मां, ॻोठनि जा चङा मुड़ुस शौक़ीन मिज़ाज हिन मच कचहरी में शरीक पिया थियनि। कचहरियूं अॻे बि थींदियूं हुयूं ऐं ही सिंध जी रवायत आहे, सभई हिनखे हाणे उजागर कनि, सभई कराइनि। सिंध जगह आहे मच कचहरियूं ऐं गॾिजाणी थींदी आहे, सुठा सुठा माण्हू गॾु थींदा आहिनि। मच कचहरी में सूफ़ी रागी मांझी फ़कीर मामन खां रिंद राग ॿुधाए मच कचहरी में 4 चंड लॻाए छॾिया। कैमरामैन बिलावल अरबाब सां गॾु गुलाम रसूल नोड़ियो, आवाज़ टीवी टंडोला।